पाकिस्तान के आज़ाद करायो छड़ खोड़े के लियाकत अली खान बाबा तव्हां ॿुधायो पाकिस्तान के आज़ाद करायो कायदे आज़म चवनि था तूं लियाकत अली चवें थो वो पाण में संगत आहिनि न पोइ वरी फ़ैसिलो कयो त भला तूं कर गर्मी दिसंबर जो महीनो हुयो न कंहिंजी संगत हुई लियाकत खान जी ऐं कायदे आज़म खान जी हा संगत हुई पाण में पोइ उन्हनि जो भला तूं आज़ादु कर अच्छा हा साईं यादि त शाबाश साईं मां ॿुधायो मां शाबाश वेरी गुड चलो ठीकु आहे हाणे ॿार घणा आहिनि तुंहिंजे स्कूल में ॿार हिकु ॿ हाणे इहो बि घणे हिते हाणे इनरोलमेंट घणी आहे हाज़िरी जो बुक किथे आहे रजिस्टर किथे आहे पर गुम थी वियो आहे छोराऊं तव्हां चोरायो छा रजिस्टर जिते मां सही कंदुमि पोइ साईं गुम थी वियो आहे अलाए केरु अॻुड़ो आयो कहिड़ो उस्ताद आहे तव्हांजो इन वटि पढ़ो था न हे छोरा लांगती रहनि न उहो पकोड़ा विराइनि पिया त पोइ रजिस्टर फाड़े करे वरी उॾे ई विया आहिनि पकोड़ा वठणु छोरा लांगती रहनि तूं सही आहे मुंहिंजे साम्हूं उन्हनि खे बुझारे ॿारनि खे साईं दड़को ॾींदो मां न त उस्ताद जी मां तुंहिंजी ग़लती आहे या तालीम घणी आहे तुंहिंजी मुंहिंजी साईं 12 पुछी आहे फोन कर कंहिंखां घर न 12 हुन में लिखियलु आहे डोमिसाइल में लिखियलु आहे 12 तूं डोमिसाइल में तालीम लिखबी आहे कहिड़े डोमिसाइल में लिखियलु आहे एतिरी तालीम आहे आख़िरी तालीम 11 खां पोइ 12 आहे न हिते दंग कयूं न तालीम खे शर्म ई कोन थी हा सच था चओ अंग्रेजी में ॿुधाए भला अल्फाबेट में घणा अखर आहिनि अंग्रेजीअ जा अखर घणा आहिनि 100 साईं 100 26 मां 100 थी विया हाणे कटियूं छा वरी यको 100 हुया पोइ हाणे की कटिया अथऊं अच्छा हलो ठीकु आहे कटियूं अंग्रेजी वारा सिंधी जे में नहीं अंग्रेजी वारे में तव्हां 26 चया न हिन में घणे 6-7 खन वधीक हूंदा 31 खन हूंदा 31 32 33 हिते हूंदा 52 में वरी घटिजी विया हा साईं ॾिसो था गर्मियूं अची वञनि मथां आहिनि न इस्लामाबाद मां कटींदा अच्छा हा शर्म ई कोन थी हया ई कोन थी कीअं हे ॿार पढ़ंदा बाबा हिननि जो मुस्तक़बिल कीअं ठहंदो आख़िर अल्लाह मालिक आहे साईं दुनिया उमेद ते क़ाइमु आहे कला टीचर जी स्पेल ॿुधाए टीचर जी साईं मां प्राइमरी मास्टर आहियां अंग्रेजी न आहियां प्राइमरी मास्टर आहियां टीचर जी स्पेल त ॿुधाए न निभागा साईं मां सिंधी मास्टर आहियां अंग्रेजी न आहियां साईं छो मूंखे पघर कढी छॾी अरे बाबा तव्हां टीचर जी स्पेल ईंदी आहे कंहिंखे तूं ॿुधाए ये ॾिस शागिर्द तुंहिंजो शागिर्द उस्ताद जो मोहकारो आहे शागिर्द खे अचे थो टीचर जी स्पेल नथी अचे सजाद लेटर टाइप कर ऐं हिन ॾे नोटिस मोकिल हिनखे मुंहिंजी ऑफिस मोकिल जल्दी प्रमोशन था जो था 17 हा तयार आहिनि पादर तुंहिंजे लाइ प्रमोशन सोरे में 17 में ॾींदो साईं साईं मूंसां प्यार कंदो आहे और साईं जी ऑफिस घर पंहिंजे पीउ माउ खे कंहिंखे न ॿुधाइजो त उस्ताद खे को दड़का ॾेई वियो ठीकु आहे न घर कंहिंसां ॻाल्हि न कजो जंहिं कयो न मां हुनखे एॾा लकुण हणंदुमि त सॼो उथी टेबल ते उतारे बीहारींदोमांव बदक में घणा लुकता में घणा लुकता स्कूल में घणा लुकता काली स्कूल बंदि कयो काली मैं ॿधो